पीटीआई सियासी पार्टी आहे ऐं रहंदी इलेक्शन कमीशन जो फ़ैसिलो आइन जे ख़िलाफ़ आहे। सुप्रीम कोर्ट पीटीआई के मख़सूस सीटुनि जी हक़दार करार ॾींदे इलेक्शन कमीशन ऐं पेशावर हाई कोर्ट जा फ़ैसिला कलदम करार ॾेई छॾिया। क़ौमी असेंबली पंजाब सिंध ऐं ख़ैबर पख्तूनख्वा जूं मख़सूस सीटूं पीटीआई खे ॾियण जो हुकुम। सुप्रीम कोर्ट पंहिंजे फ़ैसिले में चयो आहे त चूंड निशान न मिलण सां कंहिं सियासी पार्टी खे इलेक्शन खां परे नथो रखी सघिजे। 15 ॾींहनि जे अंदरि मख़सूस सीटुनि उम्मीदवारनि जी फ़हिरिस्त जमा कराई वञे। ऑफिसर अवाम जी ख़िदमत खे अवलिन दर्जे ॾियनि मुल्क खे अॻिते वठी वञण जो वाहिद रस्तो जमहूरियत आहे। वॾे वज़ीर मुराद अली शाह जो तक़रीब खे ख़िताब चयाईं, सिंध सरकार अवाम जी ख़िदमत करण जो भरपूर कोशिशूं करे रही आहे। मुल्क के मुख़्तलिफ़ शहरनि में फ्लोर मिलर्स जी ॿिए ॾींहुं बि हड़ताल जारी। अटे जो बहरान पैदा थियण जो ख़दशो। फ्लोर मिल्स एसोसिएशन अॻवाननि जो चवणु आहे त विद होल्डिंग टैक्स जो फ़ैसिलो वापसि वठण ताईं एहतजाज जारी रहंदो। पेशावर के इलाइक़े हसन खेल में दहशतगर्दनि ख़िलाफ़ ऑपरेशन में शहीद थियल एहलकारनि जी अबाणी इलाइक़नि में फ़ौजी एज़ाज़ सां तदफ़ीन। ISP मूजिब पाक फ़ौज जे सिपाही मोहम्मद इदरीस जी सवाबी ऐं सिपाही बदाम गुल जी कोहट में तदफ़ीन कई वई। CTD जो सब इंस्पेक्टर ताजमीर पेशावर ऐं असिस्टेंट सब इंस्पेक्टर मोहम्मद अकरम जो मर्द मानसेरा में मीडिया मां हवाले। जनाज़े निमाज़ में सीनियर हाज़िर सर्विस फ़ौजी पुलिस ऑफिसरनि जवाननि ऐं शहीदनि जे वारसनि ऐं इलाइक़े वासियुनि जी शिरकत। कोसपुर भरसा बिंदुरनि विच में छेड़े दौरान 3 ॼणा मारिजी विया। 8 ॼणा ज़ख़्मी। ॻोठ अलहदाद जाफ़री में नंदवाणी ऐं जाफ़री बिरादरी जे बिंदुरनि में पुराणे तकरार तां छेड़ो थी पियो। फायरिंग में हाफ़िज़ अनवर जाफ़री, ताज मोहम्मद जाफ़री ऐं महराम नंदवाणी क़तल थी विया। ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल। धुरियुनि में छिकताण तेज़ थी वई। जिकबाबाद भरसा ॻोठ अहमद मियां सूमरो मां मासूम ॿार जो तशद्दुद थियल लाश हथ। पुलिस मूजिब 5 वरियनि जे ख़ुदा बख़्श सूमरो जो बर्फ़ जे कारखाने भरसा लाश मिलियो। नीगर जे पीउ जो चवणु आहे त पुट खे स्रोटनि जा धक हणी क़तल कयो वियो आहे। इंसाफ़ फराहम कयो वञे। नबी सरवा भरसा वाहमार सुञातल शख़्स जो लाश हथ। इलाइक़े वासियुनि जे इत्तला ते पुलिस पहुची लाश वाहमा कढाए अस्पताल मुंतक़िल कयो। पुलिस मूजिब फ़ौती शख़्स जे जिस्म ते तशद्दुद जा निशान मिलिया आहिनि। बुढ़ी शाह करीम भरसा 6 वरियनि जो नीगर पन्यारी वाह में बुॾी वियो। ॻोठ हाजी ख़मीसो आलमाणी वासी अब्दुल हमीद आलमाणी कादिर ॾिनो शाह क्रॉस रेगुलेटर वटि पेर तिरकण सबबि वाह में किरी पियो। नीगर जी ॻोल्हा जारी। गंबर जी गेम्स अस्पताल में फ़ौत थियल नीगरी जो 3 ॼणनि ख़िलाफ़ केस दाख़िल। नीगरी सुमेरा आरई जे चाचे जी फरियाद ते परवेज़ गोपांग ऐं 2 अणसुञातल माण्हुनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो। वाक़े ख़िलाफ़ गंबर बार पारां अदालती कार्रवाइनि जो बाइकॉट। लाहौर, इस्लामाबाद ऐं रावलपिंडी में तेज़ बरसात। रावलपिंडी जे हेठाहीं वारनि इलाइक़नि में पाणी जमा थी वियो। कराची में राति जो फुड़फुड़। शहर में तेज़ सामूंडी हवाऊं खुलण बि शुरू थी वियूं। मौसमियात खाते मूजिब अॼु मुल्क जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में मौसम गरम रहण जो इम्कान आहे।